आशिक करे हड़ताल सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। आशिक करे हड़ताल सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। पंहिंजी मर्ज़ी था हलाइन रोज़ असां खे रुकाइन कयो अथऊं बेज़ार रोज़ मटने नो यार नथा कने असांजो ख्याल सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। हा घणाई आशिक आशिक घणाई आशिक आशिक घणाई आशिक मूं त ॾिठा हिन रोडन ते रोईंदा अञा जे माठ करे वेहंदासीं केई चरिया थींदा हा हा केई चरिया थींदा। घणाई आशिक मूं त ॾिठा हिन रोडन ते रोईंदा अञा जे माठ करे वेहंदासीं केई चरिया थींदा। नाहे सुनने के सास सफ़ा हिन ते क्यास रोंदे गुज़री विया हिन साल सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। हा हली वने भल हली वने भल हली वने भल सिर्फ़ असांजो पोइते न हटंदासीं दोखे बाज़न खे हाणे असां फांसी ॾियाराईंदासीं हा हा फांसी ॾियाराईंदासीं। हली वने भल सिर्फ़ असांजो पोइते न हटंदासीं दोखे बाज़न खे हाणे असां फांसी ॾियाराईंदासीं। आहियूं सिर खां बेज़ार कोन मञींदासीं हार कन खोले ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। हा मूंखे पूरी हा पूरी मूंखे पूरी हा पूरी मूंखे पूरी पकाया ज़ैन साफ़ो सां थींदो न त दिलि जान जागिराणी हाय कोरट ताईं वेंदो हा हा कोरट ताईं वेंदो। मूंखे पूरी पकाया ज़ैन साफ़ो सां थींदो न त दिलि जान जागिराणी हाय कोरट ताईं वेंदो। ईअं सुधरंदा कान कुझु थियनि परेशान खाई ॾिसने जेल जी दाल सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। आशिक करे हड़ताल सुनने ते केस कयो हो सुनने ते केस कयो। पंहिंजी मर्ज़ी था हलाइन रोज़ असां खे रुकाइन कयो अथऊं बेज़ार रोज़ मटने नो यार नथा कने असांजो ख्याल सुनने ते